मेहड़ भरिसां फरीदाबाद थाणे जी हद ॻोठ चारो में मुबैना तौर जरगे में संग चटी 10 साल जी मासूम न्याणी सोनिया धीअ प्यारो बुघियो जे रात देर सां 50 वरनि जी हमरा ख़ालिद बुघियो सां ज़बरदस्ती शादी कराई वई। मासूम निंगरी सोनिया जे भाउ सां गॾु ॻोठ जे हिकु पढ़ियल औरत मुड़ुस खे छॾे घरां निकिरी परणो कयो। मामले खे ख़त्म करण लाइ ॻोठ में मुबैना तौर जरगो कयो वियो, जरगे में यासिर जी मासूम भेण सोनिया खे संग चटी तौर 50 साल ख़ालिद बुघे खे ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो, जंहिंखे ख़ालिद बुघे सां परणायो वियो। ओॾां मेहड़ भरिसां ॻोठ चारो में 10 वरनि जी मासूम निंगरी सोनिया खे संग चटी तौर ॾेई 50 वरनि जे शख़्स सां शादी करण वारे मामले जो SSP नोटिस वरितो, जंहिंखां पोइ 5 थाणनि जी पुलिस पारां ॻोठ चारो ते कड़ो चाढ़े घर घर तलाशी वरिती। ॻोठाणनि मासूम निंगरी खे लिकाए छॾियो। राब्ते ते SHO नूर मुस्तफ़ा ॿुधायो त मासूम निंगरी खे संग चटी तौर परणाइण वारे इतला ते SSP दादू जे हुक्म ते ॻोठ खे कड़ो चाढ़ियो आहे। तलाश जारी आहे। पुलिस सोनिया जे भाउ समेत फताह बुघियो, मुबारक बुघियो, माजिद जानी ऐं उस्मान चन्ना समेत 15 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।